खैरपुर जी अदालत कतल जुर्म साबित थियण ते हिक जवाबदार खे मौत ऐं ॿिए खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। वधीक अपडेट मालूम कयो था सैफुल फोटो का। जी सैफ, छा वधीक अपडेट आहे? जी खैरपुर जी एडिशनल सेशन जज जी अदालत कतल जो ॾोह साबित थियण ते हिक जवाबदार खे मौत जी सज़ा ऐं ॿिए जवाबदार खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। खैरपुर जे एडिशनल सेशन जज लियाकत अली खोसो जी अदालत 17 साल अॻु क़तल थियल मुश्ताक अहमद पुट ख़बर खान मसोई जे कतल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार वज़ीर अली मसोई खे मौत जी सज़ा ऐं अली मोहम्मद मसोई खे उमिरि क़ैद जी सज़ा ऐं 2.5 लाख ॾंड मुक़ररु करे छॾियो आहे। जवाबदार 17 साल अॻु मुश्ताक अहमद मसोई खे कारण जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो हुयो, जंहिं क़तल जो अॼु अदालत में फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जंहिं ते जवाबदार ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में 6 महीना वधीक क़ैद काटींदा। जंहिं ते क़तल ऐं केस जे ॿिनि जवाबदारनि खे पुलिस खे सख़्त परेड सेंटर जे मुंतक़िल कयो वियो आहे। जी सेफ अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी।